सरकार मुझे ना काथे बूंदी बोले लेंदा थी लपजी वही। अच्छा तू इतने आई हल मुसाकर मां जाएगी छन मुखे मैं खाना करवाती ले चने सर मुखे खबर है तू यही कंदे ये करे चने सर तू पंजी मौत के दांत निया दावत चने सर तो मुझी दिए के अगवा करे सुठो कोन कयो चने सर अचन पे मुजा जवान पुट आई तू जो मौत थींदो मौत सोने तू चाचा के वठी हल कर असी अचो ता बाजी मुके खटराई छदी अज तमंदो वाजो इंदो दा इनमें सर्वे जो सा तैसा इन जो कंदे मोरड़ी दे तो सर्वे ज पानी मरी वेंदो यही कंदा सी शामिर तेरा इने तो हिसाब किताब तो वठी वठा ना जेको मुजो हन ते रहियला वडेरा न्याणन के ये कैद कर मर्द जो कम ना है जे तू पान के मर्द तो समझी तो सर्वे च सा मुकाबलो कर सर्वे च साई तो मुकाबलो करे रहो आया अरे ओ गुलामो तू बन शराब और कबाब जो बंदोबस्त कर बन उतार तुझे हुकुम को बे ए हियरी तो करया या खुदा या खुदा या खुदा चीज रख जा चीज रख जा चीज रख जा चीज रख जा गरीब न्याणी बनाई रही है जग जहान चनेसर खान मां तो के चैन दुखो कंदे मौत मिलंदई मौत चनेसर खान खबर आई तू यही कंदे
हीर ते त भजे सर्वेच मो तुझे लाइ नको फोर्स आंदी आहे नको तुझे लाइ हथ खणी हटी अथम इन लाइ बहितर आहे तूं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर कानून कहिड़ो कानून उन वक़्तु तुंहिंजो कानून किथे हो जंहिं वक़्तु मुंहिंजे बाबे खे क़त्ल कयो वियो ऐं मुंहिंजी जीजल अम्मा खे मारियो वियो उन वक़्तु तुंहिंजो कानून किथे हो हाँ कानून जी ॻाल्हि थो करे कानून मां मञा थो त तव्हां सां नाइंसाफ़ी थी आहे मगर छेड़नि सां मसला हल न थींदा आहिनि केॾा बि छेड़ा हुजनि ॿ चार तव्हांजा मर्दा ॿ चार हुननि जा मर्दा आख़िर वरी ॻाल्हि फ़ैसिले ते ईंदी आहे न फ़ैसिले खां पोइ छा थींदो न जॾहिं बाखर पाए रूंदासीं त पोइ चवंदासीं कंहिंजा मारियासीं पंहिंजा ई मारियासीं न मुंहिंजी हिकु नुमाणी गुज़ारिश अथई त पंहिंजे पाण खे कानून जे हवाले कर तोसां ज़रूरु इंसाफ़ थींदो ऐं वाइदो थो करियां तोसां ज़रूरु इंसाफ़ थींदो त तव्हांखे घटि में घटि सज़ा ईंदी हा वाइदो थो कयां तव्हां सां सर्वेच साहब सही पियो चवे इन में तव्हांजो फ़ाइदो आहे तव्हांजो सूबेदार बि वॾेरे जो वांगारू हो न हाँ मां तव्हांजे कानून ते कीअं यकीन कयां सूबेदार ॾाढी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं पंहिंजनि जा लाश खॼिबा आहिनि इन तकलीफ़ जी तोखे कहिड़ी ख़बर मूंखां पुछ इन्हनि पुलनि ते पंज पंज लाश खयां आहिनि असां चनेसर खे ख़तमु करे नाइंसाफ़ी नाहे कई सूबेदार साहब असीं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कंदासीं पर कहिड़ी गारंटी आहे जो असां सां धोखो न थिए मां मञा थो त पंज ई आङुरियूं बराबरि न थींदियूं आहिनि तव्हां सां वाइदो थो करियां तव्हांजो केस विढ़ंदसि पर मां कानून जो सचो रखवालो आहियां तव्हांजी हेल्प कंदसि मूं ते तव्हां यकीन करियो मूं ते सदागी तूं दिल न लाए तूं तसली कर ऐं जल्द मोटी ईंदुसि